अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे मीरपुर बठोर मां अशरफ जांडियो जी हीअ रिपोर्ट। मीरपुर बठोर ऐं आसपास में बरसाती पाणी जो तबाहकारियूं जारी आहिनि, जॾहिं त दरिया सुम नाले खे हेठि आरटी वटां ओवरटॉप थियण करे आबादगार पंहिंजो मदद पाण बचाइण में मसरूफ़ आहिनि। दरिया सुम नालो ओवरटॉप करण करे हज़ारे एकड़नि ते बीठल फसल ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। इन मौक़े ते पीपी अॻवान ऐं साबिक़ मेंबर ज़िले काउंसिलर रईस कंवर ख़ान चांडियो उते पहुची माण्हुनि जी मदद सां बंदि ॿधाइण में मसरूफ़ आहे, जॾहिं त रईस कंवर ख़ान जो वधीक चवणु हो त हीअ सभु सुम नालनि जी खाटी न थियण जी वजह सां थी रहियो आहे, जंहिं ते रहवासी भोॻे रहिया आहिनि ऐं केतिरा ई घारा लॻी चुका आहिनि, केतिरा फसल ॿुॾी विया आहिनि ऐं हज़ारे माण्हू बेघर थी विया आहिनि। पीपी अॻवान वधीक चयो त माण्हुनि खे निकिरण में ॾुखियारियूं थी रहियूं आहिनि। पीपी अॻवान उते मौजूदु माण्हुनि